अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माया फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सऊदीअ जे गादी वारे हंधि रियाज़ में 2 ड्रोन अमरीकी सिफ़ारतखाने सां टकराइजी विया। सिफ़ारतखाने खे बाहि वकोड़े वई। सऊदी हुकूमत पारां ड्रोन हमलनि जी तस्दीक। 8 ड्रोन मारे किराइण जी दावा। रियाज़ इंतज़ामिया मूजिबि ईरान मां ईंदड़ मीज़ाइल ऐं ड्रोन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। ट्रंप पारां मारिजी वियल अमरीकी फ़ौजियुनि जो बदिले वठण जो ऐलान। ईरान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो। अमरीकी सेनेट काम जे अमलदार चयो आहे त ईरान जे हमलनि में 6 अमरीकी फ़ौजी ऐं 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 3 जहाज़ कुवैत में किरी तबाह थियण जी तस्दीक। दावा कई पई वञे त ख़लीज में मौजूद ईरानी जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। रूस ईरान ते अमरीकी हमला बंद न करण ते 3 आलमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छडि॒यो। रूस ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ट्रंप ईरान में हुकूमत जी तब्दीलीअ जे जुनून खे न छडि॒यो त 3 आलमी जंग लॻी सघे थी। ईरान अमेरिका ऐं इसराइल जे हमले खे बर्दाश्त कंदो। अमरीका ईरान मथां हमलो करे ईरानी क़ौम खे मुतहद कयो। अमेरिका ऐं इसराइल ईरान जंग सां पंहिंजनि शहरुनि खे वधीक ख़तरे में विझी छडि॒यो आहे। अमरीका दुनिया जी 14 मुल्कनि मां पंहिंजे शहरुनि खे फौरी तौर ते निकिरण जो हुकुम ॾेई छडि॒यो। अमरीकी परडे॒ही खाते विच ओभर वारनि मुल्कनि बहरीन, मिस्र, ईरान, इराक, इसराइल, ग़ज़ा, उर्दन, कुवैत, लबनान, अमान, कतर, सऊदी अरब, शाम ऐं गडि॒यल अरब इमारात मां अमरीकी शहरुनि खे ॿाहिरि निकिरण जी हिदायत करे छॾी।